Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्किया जो दौरो मुकम्मल करण बाद ईरान रवानो थी वियो। तुर्किया जे दिफ़ा वारे वज़ीर ऐं पाकिस्तानी सफ़ारतकारनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे अलविदा कयो। वज़ीर आज़म जे तुर्किया दौरे जो मक़सदु पाक भारत छिकताण जी हिमायत में तुर्क क़यादत जा थोरा मञणु हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तेहरान में ईरान जे आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। ईंदड़ बजट में पघारदार तबिके खे रिलीफ ॾियण जो इशारो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाक फ़ौज जी हर मुमकिन मदद कंदासीं। उहा रुॻो फ़ौज न पर पाकिस्तान जी ज़रूरत आहे। सिविल मिलिट्री पघारुनि जे हवाले सां अञा को फ़ैसिलो न थियो आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त IMF बोर्ड में कर्ज़ प्रोग्राम डिरेल करण जी कोशिश कई वई त इजलास न थिए ऐं पाकिस्तान जी एजेंडा डिस्कस न थिए। IMF बोर्ड में पाकिस्तान जो केस मेरिट ते डिस्कस थियो। टैक्स निज़ाम ऐं ॿियनि शोबनि में सुधारा आणे रहिया आहियूं। पघारदार तबिके लाइ टैक्स घटि करण जी कोशिश करे रहिया आहियूं। FBR में इंसानी मुदाख़लत घटि थियण सां शफ़ाफ़ियत थींदी। पघारदार तबिके लाइ टैक्स जमा करण जो अमल आसान बणाइणु चाहियूं था। पेंशन सुधारनि ते बि कमु करे रहिया आहियूं। कर्ज़नि में अदायगी जो भार घटि थियण जी उमेद आहे। सोशल मीडिया सार्फिन पंहिंजे अकाउंट्स जा पासवर्ड फौरी तौर तब्दील कनि। गूगल, फेसबुक ऐं एपल समेत वॾियुनि कंपनियुनि जी सार्फिन जी डेटा चोरी थी वई। इंस्टाग्राम, स्नैपचैट समेत हुकूमती पोर्टल जी मालूमात बि चोरी थी वई आहे। पाकिस्तान जे नेशनल कंप्यूटर एमरजेंसी टीम जी एडवाइज़री जारी। एडवाइज़री में चयो वियो आहे त सरकारी इदारा ऐं मालियाती अकाउंट्स बि मुतासिर थियण जो ख़दशो आहे। मसइले जो वाहिद हल हिफ़ाज़ती क़दम, आगाही ऐं इसराइती निगरानी आहे। फौरी क़दम न खणण जी सूरत में क़ौमी डिजिटल निज़ाम मुतासिर थियण जो ख़दशो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी अवामी मैंडेट सां पाकिस्तान जो ईंदड़ नौजवान वज़ीर आज़म हूंदो। लाहौर में सदर आसिफ अली ज़रदारी सां गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर जी अॻुवाणी में PP अटक जी तंज़ीम ऐं टिकट होल्डर्स मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त समूरियूं सियासी पार्टियूं पाक भारत छिकताण दौरान पाक फ़ौज सां गॾु कुल्हे में मिलाए बीठल रहियूं, जंहिं सबबि भारत खे शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। PP हमेशह मुल्क ऐं जमहूरियत जे ख़ातिर क़ुर्बानी ॾिनियूं। PP पंजाब में मुतहरक ऐं फ़ाल थी रही आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी अवामी मैंडेट सां मुल्क जो ईंदड़ नौजवान वज़ीर आज़म हूंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पीपुल्स पार्टी मज़दूरनि, पुरियतनि, सरकारी मुलाज़िमनि ऐं पढ़ियल तबिके जी जमायत आहे। भारत सिंधु दरिया जो पाणी रोकण लाइ मास्टर प्लान शुरू करे छॾियो। भारत लद्दाख में सिंधु दरिया जे वहकिरे खे रोकण लाइ पंहिंजे मास्टर प्लान ते 10 नवां मेगा हाइड्रो पावर प्रोजेक्ट जा मनसूबा ठाहिण जो ऐलान कयो आहे। मनसूबनि में अचंथंग, सांजक, पारफेला, पातालक ऐं खलस्ती शामिल। सेनेटर शेरी रहमान चयो आहे त भारत सिंधु दरिया जो पाणी रोके सिंतास मुआदे ऐं आलमी कानूननि जी भञकड़ी करे रहियो आहे। सिंतास मुआदो रुगो हिकु दस्तावेज़ न पर ॾखिण एशिया में अमन जो बुनियादु आहे। पाकिस्तान पंहिंजे पाणी जे हक़नि ते को बि ठाह न कंदो। पंहिंजे दरियाहनि जी तहफ़ुज़ लाइ हर हद ताईं वेंदासीं। पाणी जो मसइलो वॾी तबाही जो सबबु बणिजंदो। भारत उस खां कमु वठंदे ख़तरनाक रांदि खेॾण खां मुड़ी वञे। पार्लियामेंट में ईंदड़ पार्टी में आज़ाद उम्मीदवार शामिल थी सघनि था, पर जेका सियासी पार्टी पार्लियामेंट में ई न हुजे उन में आज़ाद उम्मीदवार कीअं शामिल थी सघनि था। तंहिं करे सुनियत काउंसिल मख़सूस सीटुनि जी हक़दार न आहे। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच जे जजिस जा रिमार्क्स। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में आइनी बेंच मख़सूस सीट्स बाबति केस जी ॿुधणी हलाई। जस्टिस जमाल रिमार्क्स ॾींदे चयो त सुन्नी इताद काउंसिल मख़सूस सीट्स जे हक़दार न आहे। अदालत ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सुन्नी इताद काउंसिल जो वकील दलील ॾींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस जे ट्रांसफर वारे अमल में 4 अदालती फोरम्स खां राय वरिती वई। 2 हाई कोर्ट्स जे चीफ जस्टिस ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान राय ॾिनी। हिकु जज जे ट्रांसफर जे अमल में 4 फोरम्स ते अदालत अदलिया जी शमूलियत हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं हिकु फोरम ते बि इनकार कयो वञे थो त जज जो ट्रांसफर नथो थी सघे। जेकॾहिं ट्रांसफर थियण वारो जज इनकार करे थो त उहो अमल रुकिजी वेंदो। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच जा इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस सीनाटी ऐं ट्रांसफर बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी हलाई। कराची बार जे वकील फैसल सिद्दीकी जा दलील मुकमिल थियण बाद ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान ऐवान दलील ॾींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में 190 मिलियन पाउंड केस में PTI बानी ऐं बुशरा बीबी जी सज़ा मुअतली जो केस मुक़ररु न थी सघियो। गुज़िरियल हफ़्ते वक़्ती चीफ जस्टिस सरफराज़ डोगर केस अंगारे ते ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी हिदायत कई हुई। PTI चेयरमैन बैरिस्टर गौर ऐं सेनेटर शिबली फराज़ इस्लामाबाद हाई कोर्ट पहुता।
मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर चयो त ईद उल अज़हा खां अॻु केस ॿुधण लाइ मुक़ररु थियण जी उमेद आहे। पीटीआई बानी जी आज़ादी लाइ हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं। सेनेटर शिबली फराज चयो त नून लीग ऐं पीपल्स पार्टी पंहिंजी सियासत तबाह करे छॾी आहे। जंहिं ॾींहुं बानी जेल खां ॿाहिरि निकितो 2 मिंट बि हुकूमत न हली सघंदी। कुवैत 19 सालनि बाद पाकिस्तानी शहरियुनि लाइ वीज़ा ते लॻायल पाबंदी ख़तमु करे छॾी। ओवरसीज़ पाकिस्तानी वज़ारत खे फोकल पर्सन मुस्तफ़ा मलिक चयो आहे त दुनिया पाकिस्तानी हुनरमंदनि लाइ बंदि कयल दरवाज़ा खोले रही आहे। कुवैत हुकूमत पाकिस्तानियुनि खे वर्क, फैमिली विज़िट, सियाहती ऐं कमर्शियल वीज़ा ॾियणु शुरू करे छॾी आहे। ऐं ख़तरनाक मवाद सां भरियल कार्गो जहाज़ जे ॿुॾण बाद भारत जी रियासत केरला में अलर्ट जारी। गुज़िरियल ॾींहुं कार्गो जहाज़ विज़िंजम बंदरगाह खां कोची तरफ़ वञी ॿुॾी वियो हो। जहाज़ ते सवार अमले जे समूरनि 24 मेंबर्स खे बचायो वियो, पर 640 कंटेनर्स मां कुझु मुबैना सामूंडी पटी तरफ़ वही रहिया आहिनि। इलाइक़े मां लॾ पलाण शुरू। अख़्तरनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त कार्गो जहाज़ मां तेल ऐं ॿियो मवाद ज़ाया थी रहियो आहे, त जेको इलाइक़े जे रहवासियुनि ऐं सामूंडी हयात खे ख़तरे में विझी सघे थो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां काज़ी राबेल। हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।